सबका पेड़ नजर रखी है ये खबर मातरी जे लावारिस माज़ूर पारां वसवारनि खां वार जी अपील तफ़सील मूजिब मातरी जे रहवासी पीरसन ऐं माज़ूर अकरम सूरो जंहिंजो को बि वेझो माइट न हुजण करे सियारे जी सख़्त तरीन सर्द रातिनि में हिकु शाल वेड़े फुटपाथ या कंहिं दुकान ॿाहिरां पियल टेबल ते सुम्ही पवंदो आहे ऐं सॼी सॼी राति सर्दी में तड़पी गुज़ारींदो आहे। सिंध प्रेस क्लब मातरी जे साथी जॾहिं अहिड़ी हालत में सुतल ॾिठो त वटि वञी हाल मालूम कयो जंहिं ते पीरसन ॿुधायो संदो नालो मोहम्मद अकरम सूरो ऐं संदो को बि वेझो अज़ीज़ कोन्हे हिन वसवारनि खां अपील कई त किथे रहण जी जाइ ऐं बिस्तरो ॾिनो वञे त खेनि दुआऊं कंदुसि। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल पारां हाल में सिंध हुकूमत जी बल्दियाती कानून ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो हाल में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल पारां हाल जा अॻवान नसीर मेमून जी क़यादत में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो जिथे अॻवाननि पारां मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध हुकूमत पारां बल्दियाती निज़ाम में कारो कानून आंदो वियो आहे जंहिं में सिंध हुकूमत पंहिंजे मफ़ाद ख़ातिर हमेशह करप्शन कई आहे। सिंध हुकूमत जे अॻवाननि सिंध में बल्दियाती निज़ाम खे एटीएम तौरु इस्तेमालु कयो आहे। हिन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त पहिरियां वारी बल्दियाती इलेक्शन में ज़िले ऐं टाउन चेयरमैन हालात पूरे मटियारी ज़िले में कहिड़ा तरक़ियाती कम कराया आहिनि हाल गंदगी जे वध चढ़ियल आहे को बि तरक़ियाती कम थींदे नज़र नथो अचे जिते अॻवान पारां मुज़ाहिरो कंदे चयो त असीं हुकूमत खे चुता था ॾियूं त जेको कारो कानून आहे उनखे जल्द ख़तमु करे ॿी सूरत में एहतियात जो दायरो वसी कयो वेंदो। चंडजाम में ज़हरीले शराब तबाही मचा छॾी 24 कलाकनि में 12 ॼणा ज़हरीले शराब पीअण सबबि मौत जे मुंहुं में हला विया ऐं केतिरा ई अखियुनि जे नूर खां पिणु महरूम थी विया जॾहिं त एसएचओ चंडजाम पिणु मौतिल पुलिस का बि गिरफ़्तारी अमल में न आंदी। ख़बर मूजिब गुज़िरियल ॾींहुं खां वठी चंडजाम किसाना मोरी माछी होटल जा 12 माण्हू ज़हरीले केमिकल वारो कचो शराब पीअण सबबि फोत थी विया जंहिं में जुमो बीन अमरशी कोहली प्रेम मिस्री ताज मोहम्मद मक्सी आमिर इरफान जुमन सोलंकी कीशू चंदन जेपल केवल ऐं ॿिया शामिल आहिनि। जवाबदार कानूनी पकड़ खां ॾाढा डॉक्टरनि जी रिपोर्ट मुताबिक़ हिन ज़हरीले केमिकल में कुझु साल पहिरियां 30 जे लॻभॻि माण्हू अजल जो शिकार थिया हुआ। हिन दफ़े बि काफ़ी इलाइक़नि जो अंदेशो आहे होॾां महरूमनि जे घर में रोड ॾियारो जारी पुलिस ऐं मुलविस माण्हुनि खे पटू ऐं पाराता इलाइक़नि में शदीद ख़ौफ़ वारी फिज़ा छायल आख़िरी इतला ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई। एसएसपी हैदराबाद पारां हिकु टीम तश्कील ॾिनी आहे जेका वाक़े में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे जांच कंदी। सिंध हुकूमत जी नई बल्दियाती निज़ाम ख़िलाफ़ मुस्लिम लीग फंक्शनल ऐं पीटीआई मुतहद पारां प्रेस क्लब नौशर अफरोज़ वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में कारकुननि नए बल्दियाती निज़ाम ख़िलाफ़ नारेबाज़ी करे रहिया हुआ। हिन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो त पीपी हुकूमत जो सिंध में नओं बल्दियाती निज़ाम अवाम दुश्मन कारो कानून आहे ऐं पीपी पंहिंजी वॾनि ऐं करप्ट माफ़िया खे ख़ुशि करण लाइ इहो निज़ाम आंदो आहे। हुननि चयो त असांखे इहो निज़ाम कंहिं बि सूरत में क़बूल आहे। एसएसपी अमीर सऊद मंसी जी हिदायतुनि खां पोइ नवाबशाह में पुलिस जी नशियातुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो सिलसिलो जारी। बी सेक्शन पुलिस 60 मेल रोड ते हिकु कार ऐं मुसाफ़िर बस ते छापो हणी 12 किलो चर्स ऐं 17 किलो अफ़ीम हथ करे ॿिनि औरतुनि समेत 3 मर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो। हिन सिलसिले में डीएसपी सिटी सुल्तान अहमद जानियो ऐं एसएचओ सनाउल्ला भंवर बी सेक्शन थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया खे ॿुधायो त असांखे खुफ़िया इतला मिली त हिकु टोलो कार ऐं बस में कोयटा खां नवाबशाह मंशियात खणी अची वियो आहे जेखां पोइ असां चेकिंग दौरान मंशियात हथ कई आहे। नज़र ही वीडियो ख़बरूं वधीक तफ़सीली ख़बर लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.delhikalyan.com और असांजे फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल डेली कल्याण।